हिक ही वक्त हिफ़ाज़त, दौलत, शोहरत इन सभिनी शयुनि जो नालो कीअं थी सघे थो? त इहो बिल्कुलु मुमकिन आहे। छाकाणि त जेका शइ रोशनी ॾींदी आहे, छाकाणि तालीम रोशनीअ जो नालो आहे। जिते रोशनी हूंदी आहे उते रहनुमाई हूंदी आहे, जिते रोशनी हूंदी आहे उते तरबियत हूंदी आहे, जिते रोशनी ईंदी आहे उते ख़वायत ईंदी आहे। दुनिया जे मसइलनि खे सम्झण लाइ, दुनिया में अॻिते वधण जे लाइ असांखे पंहिंजे मुस्तक़बिल जेको आहे, यानी असांजा जेके ॿार आहिनि उन्हनि जी रहनुमाई करणी पवंदी। उस्ताद जेको आहे सिर्फ़ु उनखे न चइबो आहे जेको टेक्स्ट पढ़ाए। उस्ताद असल में आहे रहबर, जेको रहनुमाई करे, तालीम सां गॾोगॾु रहनुमाई बि करे। छो त जेसीं ताईं रहनुमाई न थींदी न, त हीअ जेका किताबी तालीम आहे या कंहिं कम जी कोन्हे का। त सिर्फ़ु इहो चवंदुसि त असांजा जेके उस्ताद साहिबान आहिनि, नवां भर्ती थियल आहिनि, जेके हिन फील्ड में कमु करे रहिया आहिनि, उहे रहबर थियनि, क़ौम खे, हिननि ॿारनि खे जी रहबरी कनि, उन्हनि जी रहनुमाई कनि। उनजो हिकिड़ो नंढो मिसाल इहो पियो ॾियां त जॾहिं असां प्राइमरी में पढ़ंदा हुआसीं त उते बि असांजो उस्ताद साहिबान असांजी तमामु घणी तइलीमी तरबियत सां गॾोगॾु रहनुमाई बि कई। वरी जॾहिं असां मिडिल में आयासीं, इम्तियाज़ साहब मूंखां हिकिड़ो साल सीनियर आहे, मां जूनियर आहियां हुनखां हिकिड़ो साल। अॼु तमामु प्यारी शख़्सियत असांजे साम्हूं वेठी आहे। उनजे लाइ ॻाल्हाइणु थोरो ज़रूरी आहे त 7वीं क्लास में पढ़ूं था पिया, हुब्बुल वतनी मज़मून आहे। पढ़ाईंदड़ साईं शफ़ीक अहमद आरिजो साहब, त उहो सॼो मज़मून साईं यादि लिखायो। 7वीं क्लास जो मां ॿार आहियां। त यकीन कयो, मां ॾाढो मुतासिर थियो। 7वीं क्लास जो ॿार, मां चयो त मुंहिंजो उस्ताद एॾो वॾो क़ाबिल आहे जो हे पूरो मज़मून यादि लिखायो। उहो ॾींहुं अॼु ॾींहं ताईं साईं जे लाइ इहे ई साॻी यादि साईं रोशनीअ जो ज़रियो। असांजे हर हिकु उस्ताद खे ईअं थियो, जेसीं ताईं ॿारनि खे इंस्पायर न कयूं, पंहिंजो रोल प्ले न कंदो, पर इहो रिश्तो हिते ख़तमु न आहे थियो। 1992 में मैट्रिक कई आहे असां। अॼु बि जॾहिं रहनुमाईअ जी ज़रूरत थींदी आहे, जॾहिं का मायूसी थींदी आहे, त पंहिंजे उस्ताद साहिबान वटि हलिया। छो इहो यकीन आहे, इहो सतीअ में ई यकीन थियो त रहनुमाई हितां मिलंदी। असांखे हिन असांजे ॿारनि खे अहिड़े उस्ताद जी ज़रूरत आहे। अचूं था साईं गुलाब सरवर मंगी मरऊं ते शहर में हिकु ग़रीब अहिड़ो त विरसो छॾे वियो आहे, जंहिंजी लाट अञा पई भरे। त इहो साबित थियो त असुल दौलत जेका आहे न, उहा तालीम आहे, रोशनी आहे। कई माण्हू वसाइलनि वारा, गाॾियुनि वारा, बंदूकुनि वारा हलिया विया, मिटी पइजी वई, मिटी पइजी वई। अॼु साईं क़बर मां बि पियो रहनुमाई करे, हौसलो पियो ॾिए। यकीन कयो त हिते असांजो मक़सदु हौसलो ॾियणु आहे। हीउ प्रोग्राम मुनक़िद करे पर हिननि ॿारनि खे ॾिसी असां हौसलो पिया वठूं था। छले जो साथ कोन्हे को, पर इनशा अल्लाह वरी ॻाल्हि कोन थींदी रहंदी। उस्ताद साहिबान आयल आहिनि, उनखां ॿुधण